अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। साबिक़ वज़ीर अज़म पाकिस्तान ऐं बानी PTI इमरान ख़ान खे तोशाखाना केस में एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर मुख़्तसिर फ़ैसिले मूजिबि 14 साल सज़ा ॿुधाए छॾी आहे ऐं उन सां गॾु साबिक़ ख़ातून अव्वल ऐं इमरान ख़ान जी जेका घरवारी आहे बुशरा बीबी, उनखे बि तोशाखाना केस में 14 साल सज़ा क़ैद बा मुशक़त जेका ॿुधाई आहे ऐं गॾोगॾु उन सां जेको आहे त इमरान ख़ान जे मथां जेको ॾंड रखियो वियो आहे 78 करोड़ 70 लख रुपया ऐं मजमूई तौर ते जेको आहे त ॿिन्ही जेको मुलज़िमनि जे मथां 1 अरब 57 करोड़ 30 लख रुपया ॾंड पिणु रखियो वियो आहे। ऐं उन खां बाद में जेको आहे त एहतसाब अदालत जे जज बशीर अहमद मोहम्मद बशीर पारां जेको सुवालनि जो जेको आहे त मामिलो थियो आहे इमरान ख़ान सां जेको ॾाढो दिलचस्प थियो आहे त उन दौरान जॾहिं हिननि फ़ैसिलो ॿुधायो त इमरान ख़ान जेको आहे त उते मौजूदु हुयो ऐं बुशरा बीबी जेका फ़ैसिले वक़्तु मौजूदु कोन हुई, उते जेको आहे त 342 जो जेको बयानु जेको कलमबंद थींदो आहे उन बाबति इमरान ख़ान खां जेको आहे त जज मोहम्मद बशीर जेको आहे त पुछियो तव्हां 342 वारो जेको बयानु आहे उहो कलमबंद करायो आहे? त उन ते इमरान ख़ान जो चवणु हुयो त मां बयानु पंहिंजो लिखी रखियो आहे, पर जेसि ताईं मुंहिंजा वकील कोन था अचनि मां अॼु इहो जमा कोन कराईंदुमि, वकीलनि जे अचण खां बाद में जमा कराईंदुमि। जंहिं ते जेको जज हुयो मोहम्मद बशीर उन जेको आहे त ॾाढी जेको आहे सख़्ती सां जेको आहे त इमरान ख़ान सां ॻाल्हाईंदे चयो तव्हां हरू भरू अदालत जो जेको वक़्तु आहे उहो ज़ाया कयो था। उन ते इमरान ख़ान ॾाढो दिलचस्प जेको आहे त सूरत हाल खे ॾिसंदे करे जेको उते जवाबु ॾिनो त तव्हांखे अलाए छा जी जल्दी आहे, गुज़िरियल ॾींहं बि तव्हां ॾाढो तड़ तकड़ में जेको फ़ैसिलो ॿुधायो हुयो ऐं मूंखे त जेल में ई रहणो आहे, मां त जेल में ई आहियां ऐं जल्दी अव्हांखे आहे, पर ख़बर न आहे तव्हांखे अलाए छा जी जल्दी आहे जो तमामु ॻाल्हियूं तमामु फ़ैसिला तव्हां तड़ तकड़ में कंदा पिया वञो। ऐं उन खां बाद में जेको आहे त इमरान ख़ान कमराए अदालत खां उथी हलियो वियो ऐं उन खां पोइ जेको आहे त जज बि जेको आहे फ़ैसिलो ॿुधाइण खां बाद में उडियाला जेल मां निकिरी जेको आहे त पंहिंजे वापसि जंहिं मक़ाम ते उनखे वञिणो हुयो ओॾांहुं जेको आहे त उन सफ़र अख़्तियार कयो। पर हाणे जेके माहिर कानूनदान आहिनि जेको उन्हनि जो चवणु आहे बैरिस्टर एतज़ाज़ हसन कंहिं नाले जो जेको आहे त मोहताज न आहे, कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। उन्हनि जो चवणु इहो आहे त हीअ जेका सज़ा आहे इमरान ख़ान खे ख़ासि तौर ते जेको आहे त हीअ इमरान ख़ान जा ख़ासि तौर ते जेके PTI जा जेके कारकुन आहिनि, जेके वर्कर आहिनि, हे उन्हनि खे मायूस करण जे लाइ जेको आहे त इहो गुज़िरियल ॾींहुं जेको फ़ैसिलो ॿुधायो वियो ऐं उन खां बाद में अॼु जेको हीउ फ़ैसिलो ॿुधायो पियो वञे या ॿुधायो वियो आहे, इहो फ़ैसिलो सॼो जेको आहे इन जे पोयां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे इहो सबबु आहे त इमरान ख़ान जे जेको कारकुननि में मायूसी फैलाइजे। 8 फरवरी ते जीअं उहे जेको आहे त तमामु घटि जेको आहे तादाद में जेको आहे त वोट कास्ट करणु अचनि ऐं गॾोगॾु जेके उमेदवार आहिनि उहे दिलशिकस्त था थियनि ऐं जिन खे आज़ादु उमेदवार जो नालो ॾिनो वञे थो, जंहिंजे मथां हिन वक़्तु तमामु जेके सियासी जमातूं आहिनि जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, मुस्लिम लीग नून आहे, उन्हनि सभिनि जूं जेके नज़रूं खुतल आहिनि त जेको आहे इन्हनि खे असां गॾु करे आज़ादु उमेदवारनि खे ईंदड़ जेका हुकूमत आहे उहा असां पंहिंजी जोड़ींदासीं, पर उहो अञा वक़्तु पोइते पियल आहे। पर गॾोगॾु इन खां पहिरीं जेको आहे त हीअ जेका सूरत हाल हिन वक़्तु हाणे जुड़ंदी वञे पई उन में एतज़ाज़ हसन जो चवणु हुयो त हीअ सिर्फ़ु मामलात 8 फरवरी ताईं आहिनि। 8 फरवरी खां बाद में हीअ जेके फ़ैसिला जेके ॿुधाया विया आहिनि हीअ मुकमिल तौर ते 15 मिंट बि जेको आहे स्टे कोन करे सघंदा, 15 मिंट बि न बीही सघंदा। इहे 15 मिंटनि जेको आहे इन्हनि जी हैसियत कोन्हे, इहे उॾी वेंदा, इन्हनि जी का बि जेको आहे हैसियत न रहंदी, फ़ैसिला मुअतल थी वेंदा, सज़ा मुअतल थी वेंदी। ऐं हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको बि आहे इमरान ख़ान जा जेके कारकुन आहिनि, जेको PTI जो वोटर आहे उनखे हरासा करण जे लाइ, उनखे मायूस करण जे लाइ कयो पियो वञे। ऐं गॾोगॾु ॾिठो वञे त जे अगरि एहतसाब अदालत हुजे या ॿियूं जेके बि अदालतूं हुजनि, जे अगरि नेकनियती सां अगरि इहे पंहिंजो कमु कनि थियूं त छा पाकिस्तान में तोशाखाना मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बानी PTI इमरान ख़ान जेके इहे तोहफ़ा तहफ़ जेके वरिता हुया, तोहफ़ा तहफ़ त जेको आहे साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी बि वरिता हुया, तोहफ़ा तहफ़ त जेको आहे साबिक़ वज़ीर आज़म असांजो मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब उन्हनि बि वरिता हुया, उन समेत लातादाद नाला आहिनि, उहे हिन महिल ताईं जेको आहे कटड़े में छो न आहिनि आया। मरियम नवाज़ साहिबा आहे, उन्हनि तोशाखाना जेको आहे त जेके तोहफ़ा आहिनि उहे वरिता आहिनि। यूसुफ रज़ा गिलानी आहे, उन्हनि तोहफ़ा तहफ़ वरिता आहिनि, उन्हनि जो नालो छो न आहे, उन्हनि खे छो एतिरी गेल नथी थिए, उन्हनि खे सज़ा छो नथी ॿुधाई वञे। ऐं इन में को बि शक कोन्हे त हिन वक़्तु जंहिं तरीक़े सां जेको आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे बानी ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे जंहिं क़िस्म सां सोढ़ो कयो पियो वञे ऐं उनजे कारकुननि खे जेको आहे त मायूस करण जी जेका हिकिड़ी कोशिशि कई पई वञे ऐं जंहिं करे जेको आहे त मुल्क में हिकिड़ी बेचैनी वारी जेका कैफ़ियत आहे, पर गॾोगॾु जेको आहे इमरान ख़ान पंहिंजे कारकुन वर्करनि खे जेको आहे इहा ख़ासि ताक़ीद कई आहे त तव्हां कंहिं बि ॾिनल फ़ैसिले ते को बि रद्द अमल ॾियण खां पासो कयो।
ही धुरियूं इहो ई चाहिनि थियूं त तव्हां जेको रद्देमल ॾियो, तव्हां जेको आहे रोडनि ते निकिरो, को एहतजाज कयो, को धरणो हणो, उनखे जवाज़ बणाए उन विच में शरपसंद माण्हुनि खे मोकिले करे जेको आहे त मुल्क जूं हालतूं ख़राब करे 9 मई जो जेको वाक़ियो वर्जाए करे ऐं जेको आहे त पार्टी खे हिकु दफ़ो ॿीहर इलेक्शन खां परे कयो वञे। पर तव्हां सॼो फोकस पंहिंजो 8 फरवरी जी चूंडुनि ते कयो। चूंडुनि ज़रिए जेको आहे हिन खां इंतकाम जो बदिलो वठिणो आहे। पर गॾोगॾु हुन सां ॾिठो वञे तो 8 फरवरी में बाक़ी कुछ ॾींहं वञी बचिया आहिनि ऐं मुल्क में जेका सियासी वायुमंडल आहे ॾाढो तेज़ी सां तब्दील थींदो पियो वञे ऐं उन खां अलावा जेको मुल्क में जेके हालतूं आहिनि उहे बि जेको आहे त इंतिहाई जेको आहे त तशवीशनाक सूरत हाल अख़्तियार कंदी पियूं वञनि। मेन स्ट्रीम मीडिया ते बलोचिस्तान जे हवाले सां जेको आहे त को बि ज़िक्र कोन थो कयो वञे। गुज़िरियल 2 खां 3 ॾींहंनि खां जेको बलोचिस्तान में जेके हालतूं आहिनि ॾाढियूं परेशान कंदड़ आहिनि। जेको आहे कलदम तंज़ीमुनि पारां जेके हमला कया पिया वञनि जेको आहे त उहे मेन स्ट्रीम मीडिया में जेको आहे रिपोर्ट कोन पिया कया वञनि ऐं उन खां अलावा बलोचिस्तान जे जेको आहे त जेके वॾा वॾा शहर आहिनि जेका ऐं जेके रस्ता आहिनि ओॾां जेको आहे त माण्हू सफ़र करण खां बि पासो करे रहिया आहिनि ऐं रोड रस्ता बंदि आहिनि ऐं उनजो छा सबबु आहे उन ते हिनमहिल ताईं जेको आहे त हुकूमत पाकिस्तान ऐं ज़िम्मेवारनि पारां को बि स्टेटमेंट न ॾिनो वियो आहे। छा ईंदड़ ॾींहंनि में जेको आहे त इलेक्शन खे या इलेक्शन जो माहौल ख़राबु करण जे लाइ या इलेक्शन खे सबूताज़ करण जे लाइ या इलेक्शन खे पोस्टपोन करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा हरबा इस्तेमालु करे जेके माण्हू हिनमहिल पंहिंजो अज़म कयूं वेठा आहिनि त जेको बि ज़ुल्म थियो आहे जेका बि नाहक थियो आहे उनजो बदिलो वोट ज़रिए वरितो वेंदो। उन्हनि खां उन ॾींहं ते ईअं हिसाब जो जेको आहे त जेको हक़ आहे उहो खसियो वेंदो ऐं उनखे जेको ॾिठो वञे त ईंदड़ ॾींहंनि में जेके हालतूं आहिनि तेज़ी सां तब्दील थींदियूं ऐं जीअं जीअं अपडेट्स थींदा तव्हां ताईं पहुचाईंदासीं। हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल हुई तव्हांजे साम्हूं रखी आहे। मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे जेको आहे त सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दबायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे जेको आहे त वधि खां वधि फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो त जेके अपडेट्स आहिनि वीडियोज़ आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। वरी नए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।